गाने तालाई स्नो का इनके ऊपर क्या मोबाइल हमें मोबाइल आ गया आँखें चटका यार ये क्या लाला हेलो हेलो वरी की थी हेलो कल आया पियो मुझे घोर वञाए है तो तो सद को थी काला खाटी मोबाइल में बैलेंस ही कोने वो मोबाइल मुके ॾिसी वो में करोड़ ढूंढा को अरे चली तू थी समझी ये तुझे मोबाइल के ढूंढा गोना काबलन ये मुझे घर में दिशा मिलन साजी सुतली मुझे मुझे मन में थी मरली अरे चली ओ मुझा माकड़ जेड़ा जानी मुझे बैलेंस त मोकले बैलेंस मोकले तो छोड़े है सद को थे ओ मुझा शहजादा शहजादा गुलफाम घर में मुझे हिठा कोपली चलियो थी चट्टे छड़ी है तो जो नालो सुठो न बंगलो गुरेती न काकार गुरेती न बंगलो गुरेती न काकार गुरेती आजकल का हर वेले दिल यार गुरेती सुनो दिल पर भलो गाड़ी घर भलो माशूक भी मलूक रखो ये बटरे शौक रखो ये का बटरे शौक रखो ओ पेरी जेको अबे अम्मा मुझे नालो रखियो ना उन जी बयां भी तो वडी कहानी आहे 440 दफा ते आकार बुधाए चुकी खबरदार खबरदार जो मुझे नालो अबे अम्मा रखियो है तू मटाण न कयो और मूर न मटाई दिस पंहिंजो नालो तू भला को उम्र मारी जी थी है जो सेण नथी मटाई अरे चली मानू के थुकू हणदा फूंटा ॾींदा त मां शुकड़ी में अहिड़ी रखी दे जो नालो तांकिया इहो छो था चवी ओ मुझा जानी मुझे करे बर्दाश्त कर खणी अॼुकल्ह भला तुंहिंजो आवाज़ में शमा मंगे सां बोले भलादार ॿुध हिकिड़ी हा कहिड़ी हाणे तूं जेकॾहिं इन नाले ते नाराज़ थो थी त पोइ मां भला मैडम सां वठी अचां हाणे मशहूरु माण्हू वठी अचां हिकिड़ो त नूर खपड़ो चई भला जेकॾहिं तूं राज़ी अञा बि नथी नानक घुते वारे खे वठी अचां ॿ टे शीशू बि खणी ईंदो पोइ पाण ॿई पीती मथो आज मुझको क्या हुआ हाणे घणी बक बक न कर मुझे गाल ॿुध अबे अम्मा जी निशानी आहे मुझे नालो ऐं मां कोन मटाईंदसि चलो रन देओ भा सेंड को तेरी मथे थियो पी आ गया तो मुखे पूरी पूरी खबर पढ़े भला केड़ो चमू मुर्जो थोको करे अरे यो कपर माओ थी हणी तुजी केड़ी मदद करो भला हिकड़ी सलाह हां केड़ी पी सलाह या हुसैन कयामत अरे हाँ बुढ़ी न तो मरे अच्छी दाढ़ी में कलूर करे हाँ पंजी माशूकड़ी सा तोप तोप हजारी मुझी तोप हिता गाड़ी लाड़का ने ताई मुझी तोप हेलो 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 मानो बेटा ना जाहिर उन्हनि खे मानो एकड़ी गाल मुझे बुध ओ मुझा जानी एकड़ी आखिरी गाल मुझे बुध हाणे तू बैलेंस सा गड मुखे 1000 रुपए भी इजी करे मोकल न त बियर गाल कोन कर दिसे हां पहरी 50 रुपए जो बैलेंस वरी 1000 के अजायो पी जो नालो कोई खराब आ न तो ठीक है ओके बाय हल
हेलो हेलो आपके मतलूबा नंबर से जवाब मौसूल नहीं हो रहा। बराए मेहरबानी कुछ चंद मिनट के लिए। यार ॾाढी करीबी नहीं कर ये को नानक सारे को कढल दो संत उन्हें की मोकलिया तो कम के जो छपे हां संत संत जो नंबर सुठो थियो जो नंबर हंड्रेड नो मास यो एड़ो बाबा साध मारवा जे फोन करे जाने ते यार न सुख तो मां तो पूछ लिया हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी क्या रुपया का लायो? माँ रिटायर जमादार दुकान है झल डब्बा अरे मुझे उमेरा दम सर ने थेला के मुखड़ी कब होता बाजला अरे डब्बा चले ने तुझा अब्बा तुझा दादा तुझा सोट मसात डब्बू हो माजले तू आहीड़े के रुका कुसी झल दब यार ये दब ही कापा पेजे साल जा सदका ने पेजे आया यार आ रहा है उन मरदर मोरंजू मायरू वार जा बुक मुंह ते मले पिटे पार कढी सूते वेड़ करे मातम करे रविवार बाबा मातम करे रविवार बाबा उतर में प्यासन पकड़ जा लाश रामन तेलो ने तेरिटा मुके तारे ले जा लाश तेलो ने तेरा सराया बाबा भाई जी पुड़े पुड़े ले मुबार तो सदरे ठा बाबा चल जो सा सुख चारे सारे कदी चलियो आए बाबा मारू विछोड़ जावट न साथे पारी जी सेज दे मुक्त थी वयो है बाबा वो एक पासे ये डाबर आने खिलता तभी फंसे इसे बलीचे फिरो तरी के हकड़ी आंची गाल के हमारी तारी बजा रहे हैं बाबा बाबा ये तारियों मसलूमन जी मैं तुमसा बसा कर टटोलते लगा बाबा टटोलते लगा बाबा हर दर्द लोग आए ताक दे हर दिन चाय पार मैं तो जानने लगा पाया है पर मुझे इन सिंध जी करबला जो के नारो केर लिखे केर सुने केर चाय बाबा यार को समझो तो मुझे पुत्र के निभागा चंद्रा है यार जो खबर पे तो मुझे पुत्र के अंदर में को दर्द उठे वाह 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 बुझाई छे तंग तोड़े वाह यही दाव चलतो चले ने मुझे ही डाला के वड्डी स्क्रीन पे आयो त माण्हुनि जो मतियो ई विझी विझो जाने का चढ़ जबरी बया आए वो इनकलाबी तू भल न मन बाबा पर याद रख हिकड़ी बाण चढ़ तो मुझो पुत्र रख दुनिया जो वॾो चढ़े न के खड़पील
डायरेक्टर जी मुझो मतलब त मामा लालो जी या असांजे डायरेक्टर फहीम या भुट्टो जी मुझे नजर पई उन्नी मां होदा ओ भदे तार ठाकत अदाकारी जो शौक इते ही पूरो कदो लखो अल्लाहु अकबर अरे कुकुड़ कुत्ता बड़ा इधर कौन के तरक्की कदी इन सासी के कच्छ में खड़ी घुमण का भलो थई त पुठी दी बोरियो मेहनत मजदूरी करे रोजी कमाए असा जा नौजवान सजो दी होटल उठते वेही वक्त जा पखा था उड़े अरे कुकुड़ विढ़ाण का भलो थो तब मत्यूं विढ़ायो मत्यूं कुछ कयो जे करे अज कुछ भी कयो त हथ मलीदा रे जीवी दो हथ मलीदा ठयो हाणे ठयो कुकड़ कुकड़न सां ई विढ़ंदा आहिनि कुकड़न सां न आहिनि विढ़ंदा ठेरवा कादन वारे कुत्ते जहिड़े कुकड़ हणी मुंहिंजी मिज़ाइल जी चोंबई चटो करे छॾी पर मां वारे बि कुकड़ खड़ू भरियूं हयसि पर नक जो निर्जो हुयो बची वियो अरे मुंहिंजा कोकड़ी खाका कल मत पेजे पुराने ड्रामे जो मकाल ये मुकाल मां वञी कंहिं ॿिए खे ॿुधाए खणी उछलाइन करे न विझाए वाछू तेड़ियूं मिज़ाइल जे अॻियां अच्छा डायलॉग जो मुकाबलो करते खबर पे अल्लाह पनाह आजादी माली माली एक्सीडेंट में चिपो थी वने दोस्तों ख्याल ॿुधो दुखनि जा ॾींहं ख़तम थी विया हाणे उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं हिन मुल्क जे हर महकमे में मवाली राज कंदा ज़रूरत आहे मुतहद थियण जी सुल्फ़े जी सलामती चर्च जी चौकीदारी ऐं भंडारी भंग जो भर जलो टेड़ो पवंदो जंहिं करे असीं छिड़ विछड़ रहियासीं न त लूची बिला थींदा ऐं चर्च चूहा चटे वेंदा हाणे मवाली मुल्क ते राजू कंदा शोभा नथा कनि छा अरे असां रखमारे वञनि में पुॼी विया अथव असां बि बदिरी ताईं पुॼी वेंदासीं अरे वो कादे मुझा यार शॉट ठेका तुझी आवाज लगे तो भली होनी जरे नंढे होंगे वो हाणे को गानो बुधा तो वो दिल के विंदराणो गानो मां बुधाए हाँ बाकी दे बोल बोथा मावरी के रोजी के जरा रे ओ पुत्र वो पाना के आधी रात पार्टी गाल कर रागो राग जी जरूर तैयारी थी दिया बस तकल में राग सुनो अरे छोरा एक मवाली मानो
छा पता करे वरी टपा तो घर ही माराई थी मचाला स्पीड नहीं सही ना माली मानो के स्पीड का पो ब्रेक किथे आया भी गाल तुझी चगिया अरे तू भी सुनो हे दाहनी की चीज बाबा ओ हाजी करम अली खान बाबा मदद पड़ा दी बा काकड़ो के सो किन्नी कौम के वठी जो मुझे घर में पहुंचोई बाबा किन्नी कौम के किन्नो नचे बाबा किन्नी कौम के किन्नो सही मवालिन जे मगज बैठी के झटका न दे जेकरा सजा सेल सड़ान सर के सुधार जगा दिया ए माथो जमा त निकरो होता न त सभी जे मथा पानी अरे पखो हलाइंदो सा वठंदो सिर सा मचाला ओ मचाला आ बचाओ हिकड़ी गाल चवे एलईडी बंद करो सही बुधाएगा बिल्कुल सही बुधाई ये तो जो काउ नंबर रुपया असा वठे के नंबर दा पता है नंबर ये ताई खबर कौन है निकरो तो रुको तो था बेला करेगा नच नच नचो नचो बाबा नचो नचो शुरू के की त जा मिट्टी जो बुक कोने नहीं दो सावा नबी ने ना ना हर किस नो तब ठीक है आज जो कोई घर में घंट दींदो उन जो देखी पूरो पारो न सलो कन्ने कोला बुद्धि चर बवालन जा दुश्मन कन्ने कोला बुद्धि चर बवालन जा दुश्मन असा बवाले तेरा कमजोर नायू जो पांजो हक न वठी सकूं अरे सब अॻिते वधो पांजो हक छिनो निकाल अरे छोरा छाता कयो अरे डठ छने दो मुझे सब कहा दी दो छोरा बाबा असा के झुकन समझे तो चेन सट में कना जे कुबो कमाली भदी बोलिया बा अरे पुत्र की हे तो मवाले जो मान रे के बा मचाला मोकला दे त पहले एक धक्का में हराम करे दे अरे दी पैसा छोरा निकरो तो किसियों को दो ना कदे में को रुपए को नहीं गेहूं वाला नदी में ना दोस्तों स्टैंड अप आगे चल एक छोरा करने चला बढ़े दो जा ए छोरा एक कहीं परेड था क्या कयो चलते चल बिल्कुल जी रानी ये कयो आने पैसा वठण वारो आखिरी फार्मूलो चार अरे छोरा जीअं ई मां हिकु बार टे कन पाठ शुरू करे ॾिजो मचाला ओ पहले के हो गोरी निजाल हणो वाला वो जेको कल जो वठी पेट में संभालू वेठो ये समझदा तोरो पी वियो आप मारा हराम वली बे पी जो बंदोबस्त कर छोरा यो चो छाता बिनी मुझे गावे सब छोरा खामोश जो को मवालन जो गद्दारा वो मार जो हकदार दोस्तों अॻिते वधो छिनोन का पंहिंजो हक ये नचा समझो ही मुझे को अब sit down ये यार सो जाए मुझे क्या दोस्तों काटूसी कैंसल सब मिलियो आने असांखे साई सॼे थी पई मचाला मारे से जाई मुंह तो पस्ट दे सफा रखी छॾियो रखी छॾियो हां पोइ हाणे बचा
हेलो खैरा हवाई फेरता करो जरा हाल ठीक है अच्छा बजो ने बात बता दे को ये धप्प छा है हाँ हाँ ये सही छोरे में फायर में कया बाकी विंदे विंदे आखिरी को मिस सण साड़ी मुके ॾाढो वणी थी नई वगे में ॾाढो ठही थी अहिड़ा पत जा पे वॾा कुकड़ा तव्हां केरु हो छो आया हो छाजे आया आहियो ऐं जुतीअ समेत मुंहिंजे जीअ में खिड़ी विया आहियो ॻाल्हि त ॿुधो अंग्रेज़नि जे वक़्त में न में पर हीअ में तव्हां हेॾी ख़ुशामद छो था कयो कंहिंजी मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी ख़ुशामद कान्हे मुंहिंजो ख़ुलूस आहे ख़ुलूस में जुलूस न कढो मां त हुस्न जो मेरा प्यार जो पुपली बाज़ हा शिकिल मां लॻे बि तव्हां पोपली बाज़ आहियो ख़ैर मिस्टर पोपली बाज़ मां मरसो जी तरफ़ खां घर घर सर्वे करण लाइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी आहियां हा ख़िदमत कयूं दिलि खोले ख़िदमत कयूं ॿुधो अच्छा मूंखे इहो ॿुधायो तव्हांजे घर में घणा ॿार आहिनि ऐं औरतूं घणियूं अथव घर में ॿार बि कोन्हनि औरतुनि जी सफ़ा सुञ लॻी पिया बाक़ी ॿ टे मर्द आहिनि मर्द त आहिनि पर ईअं सम्झंदो नामर्द आहिनि हुननि में का बि उमेद न रखिजांइ बसि बाक़ी हिन घर में अकेलो मुड़ुसु माण्हू तव्हां महीने जो घणो कमाए वठंदा आहियो जेकॾहिं तो जहिड़ो माशूक़ मिली वञे त ईअं ओस पास ॿ टे विज़िटूं कराईंदोसांसि विज़िटूं सम्झी थी न विज़िटूं सिंधीअ में चवनि त हुआ कंदे समझी वई घणो कमायो वक़्तु नाणो त भलो अथव वरी बि ॿुधायो त कमाईंदा घणो आहियो तव्हां घणो कुझु कमाए वरितो आहे वरी अॻिते कमाईंदासीं विज़िटूं तव्हांजे नक्शे में लॻे त उन कम जा उस्ताद नक्शनि खे छॾ उज़वनि खे मशीन पोइ ख़तमु त नमूना ॾिसोसि मशीन चार्ज थी वेंदी जेकर तूं मूंसां मिली करे चार्ज अहिड़ो करे थो त फिट फाट जी जी अच्छा मतिलब त तव्हांजे घर में सभु निकमा पुट हा कम जा उन्होंने छुट्टा लगा कर तू सर्वो आखड़ा चोरी मिली वहां पे तक वो हम लगाई सकते हैं तव्हां वरी बि मां तव्हां खां लास्ट सवाल इहो ई कयां थी त तव्हां महीने जो आख़िर घणो कमाईंदा आहियो मैंने तो बस बटे बस तू कमाई ये हेतिरो फोन थी न अहिड़ो पादर जेतिरा फोन तो जेकी से अच्छा कोई बि ॿुधायो बस कर हिन धरती जे माण्हुनि जो मयारे ज़िंदगी छा थी पुछी ॿुधंदी त रोई पवंदी मोहतरमा सुफ़िन संतन ऐं दरवेशनि जी धरती जा माण्हू पंहिंजी धरती अजनबी ऐं ओपरा हिन धरती जा जपरू गढ़ा कराची में चिठा था निधर नियाणियूं वैष्णो देवी ने तो मारी मताऊं थी वञनि
लीला ही भेजा अंग उगाड़ा करे पिनड़ ते मजबूर है शाहूकार सिंध जा आकार मानो भेजा बच्चा को पाए रहा है वो कह बता ली इनको तो मुकद्दर है या मुकद्दर पड़ा हुआ है काश काश ही डायलॉग मके फिल्म में गलाए सका तकिनो मसूद छोटे माया अदाकार अक्कन अकेले ठिकरी मचाई में लो सब जो कंदु से हेलो अदाकारी अक्कन छोकरी ही जने छोरो नंढो न के वटो कपूर थियो न जो दिमाग सही ना है आ त मु तोखे छापे चयो एक कदम पेरा है चुरी एको जिते उते ही बिठला है इनको जो हथ वठी अगते हलण वारा पाण अंधा बड़ा है गुगा है तू के रातेड़ा पार थिया असा जो हिकी इलाज पैसा जो को बेलाज नहीं जैसी तरह सामने जज्बो है पाण अगते वधण जी हिम्मत न पैदा थी तैसी तरह से मार का कुटबा सलील थी दासी खुदारा जागो जे करे आज से न जागया सी तसा जे मथे में मेरी जी असा के सलील का किते सरियो ते किते चप्पल चक्के में नहीं असा जो तस्वीर खड़े दे ये मुझे स्टेज में उठाया बाबा कि ये लगा तू यार केड़ो पुछ रही तो के पाजे पीरी तकड़ी कुचड़ी में नाराज हो गई अरे बोला तो बजे पोड़े ने प्यारे जे कुलर जो सार होती दार तू केड़ो पुछी जोरा कम दो हाल में चलो निकली मत मुझे घर में अम्मा जो कसम ले घर में अमानत हो चाहिए भागी पेरी न बैठो है कब्र में पैर थी करम खाना तेरे घर में अमानत पर तुझे नोई दिनो ही डायलॉग न पर हकीकत थई प्लीज तमा पाना में बड़े बंद कयो तो मां कुछ गाना है वाह छाप आवाज है जेकॾहिं हिकु दफ़ो स्क्रीन ते अची वञी न त बायूं ॿारे छॾी थी बायूं बाकी मां एक्ट्रेस थी सघां थी जाई पाई कसम अबे जी अच्छी दाढ़ी जो मुझे नई फिल्म झल तब जी हीरोइन थी लगी नो
सुना अड़ा को दुश्मन को ले जेको मुझी जंग दे रखी छातो दिसी कामरेड ॾिसां थो त जेकॾहिं हक़नि जा हासिला पंहिंजा हक़ छॾे नाचू बणिजी नचंदा रहंदा हक़ असांजे हक़ में मां कंहिंखे सम्झाए हर तरफ़ सुस्ती काहली ऐं नाहली नाच बणिजी नचे रिथम ते नक्श करण निंड करण होटलूं ते वेहण असां पंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सद बणाए छॾियो वाह मुझे वाह जो डायलॉग कराया उधर ये बड़ा डायलॉग केड़े राइटर का लिखा है अदा मुझे व्हाट्सएप नंबर तो दे हेफ़्ते ज़िंदगी हेफ़्ते इस्लाह के तू डायलॉग हेफ़्ते ज़िंदगी रिठो लॻा रबाब वॼाइनि थी वजा रिठो लॻा रबाब वजा असां हलियासीं काका कोलिंदा जेकॾहिं आया त मोचरा हो तू ॾिसे लिखी त न बीठा लहींदा काका कारतूस लहींदा घबराए न पर तूं छो निकिरी पियो हींअर ऊंधा में बहुत थींदो आहे ॿाहिरि ईंदो आहियां ॿाहिरि सोचणो हूंदो आहे माण्हू ॾिसंदो आहियां कारोबार जे कुंड में बदल हूंदा आहिनि ही छोकिरा मूंखे मारींदा आहिनि पहिरीं हिननि जा पीउ ॾाढा मूंखे मारींदा हुआ हाणे ही था मारनि ॾिस टंग बि इन्हनि भॻी आहे इन्हनि जे वॾनि मुंहिंजे वजूद ते वढ ॾिना आहिनि केरु थो चए तूं चरियो तूं त सियाणो आहीं तूं त ॾाहो आहीं ओहे समाज तोखे धिकींदो छो आहे काका समाज के साई थी पई आहे समाज जो साह सूली ते टंगियल आहे सूली ते मुंहिंजी अखियुनि जा खेर उजागनि जूं रकास रातियूं मुंहिंजे तारनि में तड़पी रहियूं आहिनि मुंहिंजो वजूद वटिजी रहियो आहे फिरी विया मंज़िलनि ते मैरान पइजी वई आहे कदम के साथ ऐं कल कोजा थी पिया आहिनि ऐं ही बो भमाइती मांडनि जे मंड में अची वई आहे मांडनि जे मंड में वाह चाचा कारतूस जेकॾहिं तो जहिड़ा चरिया ऐं मूं जहिड़ा सियाणा हूंदा न त इंसाफ़ कॾहिं बि न मिलंदो काका इंसाफ़ काका असांजा मुंह मेरा ऐं कल्ब कारा थी विया आहिनि काका असां छा मिलंदो वारे जुमिले ते चढ़ियल आहियूं काका
जेकरे मां हिन जो कम कयां त मूंखे छा मिलंदो जेकरे मां हिन जो आवाज़ इबादत ते उथारियां त मूंखे छा मिलंदो जेकरे मां हिन खे नौकरी वठी ॾियां त मूंखे छा मिलंदो जेकरे मां हारीअ जे ॿार खे तालीम वठी ॾियां त मूंखे छा मिलंदो जेकरे मां न्याणियुनि सां थियल ज़ुल्म ते आवाज़ उथारियां त मूंखे छा मिलंदो ऐं बेसहारा जो इलाज आया तो मुखे छा मिलंदो असां जे दिल ते दस्त चढ़ी वई आहे काका दस्त चढ़ी वई आहे वॾनि कारखाननि हूंदे वॾनि कारखाननि जे हूंदे बेरोज़गार असांजे रत ते ठहियल हिननि रोडनि ते जेके वॾियूं गाॾियूं हलनि इन्हनि में जेके वेठल असांजा असांजे लाइ ओ पुराई अचान भरियल आहिनि काका जात भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾा करे वरनि पयूं मारियूं काबू आहिनि कोट अच त तुंहिंजी ओट ॾाढे ॾाढे सोजरे जे सफ़र खां पंहिंजो पान छॾाए विया इन लाइ असांजो तशख़ुस ओपरो ऐं अजनबी थींदो पियो वञे असीं इत्तिसाल जे कुन में किरण वारा आहियूं पर न मां इएं थियणु कोन ॾींदुसि मां इहो सिज हरगिज़ रहणु कोन ॾींदुसि हल मूंखे ठोकरूं लॻनि थाॿा मिलनि पत्थर लॻनि मां हरगिज़ न मुड़ंदुसि मां हरगिज़ न रुकंदुसि मां जो समाज हेड़नि बेवकूफ़ कामनि सां असां इहा हालत असांजी कौम कॾहिं सुधरे